अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सभ खां पहिरियां मौसम जी अपडेट, उन खां पोइ असां तव्हांखे सोलर पैनल इंस्टॉलेशन जो स्ट्रक्चर ॿुधाईंदासीं, जंहिंखे तूफ़ान कुझु बि नथो करे सघे। त सभ खां पहिरियां अपडेट, अॼु 14 जून ते बरसाति जा इम्कान जेके आहिनि उहे तुर्बत, आवारान, पंजगूर, खुज़दार ऐं खीरथर जे जबल जे मथां बरसाति वसण जा काफ़ी इम्कान आहिनि। जॾहिं त उन खां अॻिते जॾहिं झुड़ वींदो ऐं तक़रीबन शाम जो 5 वॻे धारे सिस्टम ओज ते पहुचंदो ऐं दादू जे इलाइक़नि में, मेहड़ वारनि इलाइक़नि में, कंदकोट जे इलाइक़नि में ऐं थाणे बुलखान तरफ़ ही बादल अची वेंदा। पर बादलनि जी बरसाति वसण या न वसण जो दारोमदार इन ॻाल्हि ते आहे त हवाऊं साथ ॾियनि थियूं या नथियूं ॾियनि, छो त ॾखण जूं हवाऊं मुकमल खुलियल आहिनि। इन सूरत हाल में बादल वसी न सघंदा आहिनि ऐं सिस्टम कमज़ोर थी वेंदो आहे। पर खुज़दार में ऐं बलूचिस्तान जे सेंट्रल इलाइक़नि में ऐं तुर्बत ऐं ॾखण वारनि इलाइक़नि में कुझु बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। बांग्लादेश ऐं बंगाल हिंदुस्तान जे इलाइक़नि में मॉनसून सिस्टम जा बादल शदीद तरीन बरसातूं वसाए रहिया आहिनि। इन खां अलावा जेको हिकिड़ो सिस्टम मथे वियो आहे भूटान जे तरफ़ वञी रहियो आहे, उन जो बि काफ़ी सारी बरसाति उन्हनि इलाइक़नि में तवक़ा आहे त थींदी। त ही सिस्टम जेको हिन वक़्तु तेज़ तरीन सिस्टम आहे सेंट्रल इंडिया तरफ़ वञे थो पियो ऐं इन खां पोइ जेको बरसाति जो मॉनसून जो सिस्टम ईंदा रहंदा उहे हिक ॿिए जे पुठियां रेल गाॾीअ वांगुरु ईंदा, यानी दॿे जे पुठियां दॿो हूंदो। त हर सिस्टम जेको आहे सो बरसाति वसाईंदो वेंदो ऐं शदीद तरीन बरसातूं हूंदियूं। उन जे बारे में असां अॻु में ई आगाह करे चुका आहियूं त अवां पंहिंजा बंदोबस्तु करे छॾियो। सिंध में तरपारकर जे इलाइक़े में बरसाति जो इम्कान को ख़ासि कोन्हे को, जॾहिं बि थींदो त अव्हांखे ॿुधाईंदासीं। पर असां अव्हांखे खीरथर ताईं ऐं दादू ज़िले ऐं मेहड़ वारनि इलाइक़नि, कंबर शहदाद कोट ऐं इन इलाइक़नि में ऐं थाणे बुलखान ताईं जेका बरसाति थींदी उन जे बारे में असां अव्हांखे मुतलिक़ कयो आहे त मुमकिन आहे त उन्हनि इलाइक़नि ताईं घाटो झुड़ पहुचे। हाणे असां अव्हांखे ॿुधायूं था त सोलर सिस्टम जो मज़बूत तरीन स्ट्रक्चर कीअं ठाहिजे। सभ खां मथे अव्हां ही ॾिसी रहिया आहियो स्केच, हिन में सोलर पैनल लॻंदा ऐं ही स्ट्रक्चर इन ई अंदाज़ सां ठहंदो ऐं हिन में ही खट वांगुरु जंगूं हूंदियूं ऐं सेंटर में बि जंगूं ठाहे सघजनि थियूं, पासनि में बि ठाहे सघजनि थियूं जीअं मज़बूती वधे। त हिन में पैनल लॻंदा ऐं ही जेको स्केच आहे ओरिजिनली जॾहिं ठारायो वेंदो त वेल्डर हिन खे टी आयरन सां, यानी जंहिंखे असां टीयर चवंदा आहियूं, उन सां ठाहींदो ऐं एंगल आयरन इस्तेमालु कंदो ऐं उन जी माप सोलर जेके पैनल्स आहिनि उन्हनि जी माप बिल्कुलु अहिड़ी रखंदो जीअं उहे मज़बूती सां इन में जोड़े सघजनि। त ही वेल्डर जो कमु आहे, उहो ड्रिलिंग बि कंदो हिन में ऐं सोलर पैनल्स खे इन में अटैच कंदो सही तरह सां। जॾहिं ही ग्रिल टाइप जेको आहे स्टील स्ट्रक्चर, इहो हिन कमरे जे छत ते लॻंदो। ही कमिरो आहे, ही पको कमिरो ठहंदो 9 इंच जी दीवार सां। ही कमिरो तव्हां ठाहे सघो था 3 सोलर पैनल्स जे लाइ बि ठाहे सघो था ऐं 3 खां वधीक सोलर पैनल्स जे लाइ बि ठाहे सघो था। उन में ही दीवारूं तव्हां 9 इंच जूं पकियूं दीवारूं रखंदव, भितियूं रखंदव
जंहिंजी साइज़ 9 इंच हूंदी ऐं ही पकियूं सिरूं हूंदियूं जंहिंखे तव्हां सीमेंट सां ओसारी कराए प्लस्तर कराईंदव। ऐं उन खां पोइ हीअ जेको छत ते ही जेका तव्हां पटी ॾिसो था पिया ही वञे थी पई, हिन में ही स्ट्रक्चर जेको आहे ही स्ट्रक्चर मथां खां वठी हेठि ताईं ही पूरो RCC हूंदो, जंहिंमें ही स्ट्रक्चर RCC में फिक्स थींदो जीअं हिन खे कंहिं क़िस्म जो लोॾो न अचे। हिते RCC भराई में फिक्स थींदो। उन खां पोइ इहा जॾहिं इंस्टॉलेशन थी वेंदी हिन जी हिन जेको आहे सो रूम आहे इन जे छत में, जॾहिं इंस्टॉलेशन थी वेंदी RCC में, उन खां पोइ पैनल जेके आहिनि सोलर पैनल फिक्स थींदा ऐं उन्हनि जूं तारूं ऐं कनेक्शन हिन कमरे में अंदरि लहंदा, जिते तव्हां बैटरियूं बि रखी सघो था ऐं हिन रूम में अंदरि तव्हां पंप बि लॻाए सघो था, यानी कि जीअं वाटर पंप थींदो आहे, ट्यूबवेल थींदो आहे, त इन में अंदरि लॻाए सघो था। ही एग्रीकल्चर लैंड में, जेकॾहिं तव्हां एग्रीकल्चर लैंड में लॻायो था त हिन जो बेस ठाहिणो पवंदो जेको ज़मीन खां घटि में घटि 3.5 फुट मथे हुजे ऐं उन जे मथां तव्हांजो ही कमिरो हुजे सोलर पैनल्स जे लाइ। त ही ठहिराइणु ज़रूरी आहे, छाकाणि त बोर्ड वग़ैरह जी सूरत हाल पैदा थिए थी त उन में हिन कमरे में अंदरि पाणी न वञणु खपे, छाकाणि त हिन में अंदरि तव्हांजा पंप बि लॻल थी सघनि था, बैटरियूं बि तव्हां रखी सघो था ऐं ही सिस्टम जेको आहे ऐं वेंटिलेशन जे लाइ हिन में कुझु कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु तव्हां जेको आहे सो हिकिड़ो दरवाज़ो रखंदव, जेको दरवाज़ो खोलींदो ऐं बंदि कंदो। जेकॾहिं वेंटिलेशन जे लाइ कुझु रखंदव त तव्हां तूफ़ान अचणु वक़्तु उहे खिड़कियूं या दरियूं बंदि न कंदव ऐं विसिरी वेंदियूं त ही सोलर पैनल उन प्रेशर, हवा जे प्रेशर ते हिन मां टुटी निकिरी वेंदा। इन जे करे वेंटिलेशन रखण जी ज़रूरत न आहे ऐं इंस्टॉलेशन हिन डिज़ाइन जे तहत तव्हां कंदव त तव्हांजो सोलर सिस्टम डैमेज न थींदो, केतिरो बि तूफ़ान हुजे। ऐं ही साॻी डिज़ाइन जेकॾहिं तव्हां RCC छत जे मथां ठाहिणु चाहियो था त RCC छत ते बिल्कुलु छत ते तव्हां ही ओसारी कराए ऐं इहो जेको आहे स्ट्रक्चर ठाहे ऐं पंहिंजो सिस्टम लॻाए सघो था त उनखे कुझु बि न थींदो। छो त सोलर सिस्टम जेको लॻाइजे थो उन में सोलर पैनल्स तमामु महांगा हूंदा आहिनि ऐं स्ट्रक्चर बि तमामु महांगो हूंदो आहे। उहो सभु कुझु तूफ़ान तबाह करे छॾींदो आहे, स्ट्रक्चर बि न बचंदो आहे। पर तूफ़ान हिन खे इन करे डैमेज न करे सघंदो छो त ही सीमेंट कंक्रीट जो स्ट्रक्चर आहे ऐं पकियुनि सिरियुनि जो स्ट्रक्चर आहे, कमरे क़िस्म जो आहे ऐं हिन जा बुनियाद मज़बूत हूंदा, हिन खे कुझु बि न थींदो। अव्हांजो सोलर सिस्टम बि महफ़ूज़ रहंदो, अव्हांजी अंदरि जेके शयूं हूंदियूं, बैटरियूं हूंदियूं या जेको बि कुझु हूंदो या पंप्स हूंदा या ट्यूबवेल हूंदो, हर शइ महफ़ूज़ रहंदी त हीअ अव्हांजे लाइ बिल्कुलु फ़ाइदेमंद हूंदो। त अव्हां हिन वीडियो खे पंहिंजी दोस्तनि सां बि असांजी लिंक यूट्यूब जी शेयर कंदा वञिजो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कयो ऐं कोशिशि कयो त असांजी मालूमात जेका असां तव्हां ताईं एतिरी महिनत करे पहुचायूं था उहा तव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं वधि में वधि पहुचायो त जीअं उन्हनि जो फ़ाइदो थी सघे। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।